अस्सलाम वालेकुम दोस्तों, कड़ा हालत है उम्मीद क्या पे सब दोस्त ठीक ठाक होंदा। दोस्तों अज असीं गाल कंदासीं ड्रामा सोप सीरियल ज़हर ज़िंदगी बाबत। ज़हर ज़िंदगी ड्रामे बाबत काफ़ी दोस्त चई रहा आहिनि त हीउ ड्रामो ज़हर ज़िंदगी बंदि थी वियो आहे। दोस्तों मां उन दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त ज़हर ज़िंदगी ड्रामो बंदि न आहे थियो ऐं काफ़ी दोस्त चई रहिया आहिनि त हिन ड्रामे जी मुकमल तारीख़ भी ॿुधाई वई त 16 तारीख़ ते ही ड्रामो ज़हर ज़िंदगी सिंध टीवी चैनल ते हलायो वेंदो, पर उनजे बावजूद भी ही ड्रामो ज़हर ज़िंदगी सिंध टीवी चैनल ते न हलियो। वाकई छा ही ड्रामो बंदि थी वियो आहे। दोस्तों ही ड्रामो बंदि न आहे थियो, ही ज़हर ज़िंदगी ड्रामो सिंध टीवी चैनल ते ईंदो तमामु जल्द। इन जी तारीख़ जेको ॿुधाई वई उन तारीख़ ते ही ड्रामो न हली सघियो। दोस्तों ही ड्रामो तमामु जल्द सिंध टीवी चैनल ते तव्हांखे ॾिसण में ईंदो। दोस्तों अॼो कोई वीडियो पसंदि अचे त लाइक कंदा, कमेंट कंदा, सब्सक्राइब करे घंटीअ निशान ते ज़रूरु क्लिक कंदा। सभिनी दोस्तनि जी महिरबानी।